पुलिस जो है वो इसमें मुझे इंटरेस्टेड नहीं लग रही। जेके माण्हुनि खे इंसाफ़ ॾियण जा वाइदा कंदा आहिनि उहे पाण अॼु रोडनि ते अची विया आहिनि। सदाम जे कातिल खे गिरफ़्तार कयो वञे, उन वारसनि खे इंसाफ़ मुहैया कयो वञे। नाज़रीन, कानून जे शागिर्द सदाम लाशारी जेको सखर जो रिवासी आहे उनखे जेको आहे सो बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। उन सिलसिले में जेको आहे सो आमिर नवाज़ बड़ाई चई ॿिया जेके हाई कोर्ट जा ऐं सिविल कोर्ट जा जेके वकील आहिनि उहे कराची प्रेस क्लब ते एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। मैं ये कहूँगा कि ये पुलिस की नाअहली है। पुलिस को चाहिए कि वो फौरी तौर पे जो भी मुल्ज़िमान हैं उनको पकड़ें और उनको अदालत में पेश करें ताकि ये जो भी मकतूल है उसको उसकी फैमिली को इंसाफ मिल सके। लेकिन बदकिस्मती से पुलिस जो है वो इसमें मुझे इंटरेस्टेड नहीं लग रही। अगर इंटरेस्टेड होती तो अभी तक वो उसको पकड़ चुके होते। तो हमारी यही डिमांड है कि इसके बच्चे के ये जो हमारा लॉ का स्टूडेंट था इसके कातिलों को फुलफोर गिरफ्तार किया जाए। तमाम नौजवान बुकला कराची जी सिविल सोसाइटी ऐं लॉ जा स्टूडेंट्स हिते वेठा आहियूं छो त सदाम लाशारी जेको 20-25 ॾींहं अॻु में लॉ जो स्टूडेंट 3rd ईयर जो सखर में पंहिंजे घर वञी रहियो हुयो कोर्ट खां। रस्ते में कुझु फोरू उन्हनि खे पंहिंजो फुर कंदे क़तल करे छॾियो ऐं बेदर्दी सां क़तल कयो। निड़ी में हिन जॻह ते गोली हई वई हुनखे। उनखां पोइ उनजी का FIR न पई कटी वञे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त FIR त हक़ हुयो, कॉग्निजेबल एक्ट हुयो, उनजे बावजूद FIR न पई कटी वञे। 15 ॾींहंनि खां पोइ FIR कटी वई आहे। उहो बि तॾहिं जॾहिं असां प्रोटेस्ट कयासीं, रोडनि ते निकितासीं, पोइ वञी करे उनजी FIR कटी वई आहे। FIR कटण खां पोइ उनजी नॉमिनेटेड माण्हू नाला आहिनि जंहिंजा असांखे नज़र आया, पंहिंजे गवाह बीठा त ही माण्हू हुया। उनजे बावजूद बि उन्हनि खे पंहिंजो गिरफ़्तार कोन थो कयो वञे। कॾहिं पुलिस जा SSP साहब खे चवनि था त उन्हनि जे मथां हथ आहे, कॾहिं चवनि था कचे भॼी विया आहिनि। छो कचो पाकिस्तान में न आहे, सिंध में न आहे, सखर में न आहे? जेकॾहिं आहे त पोइ उहे छो था माना मर्डर करे फुर करे कचे छो था भॼी वञनि? छा कचो ख़तमु करे कोन था सघो? तव्हां करे था सघो। शर्त इहा त तव्हां सचा थियो। हाणे असां शहरी बि छा भला हथियार खणणु शुरू कयूं या असां शहर छॾे करे कंहिं ॿिए हंधि हलिया वञूं? पोइ इहा ख़बर हलाई वेंदी आहे त पाकिस्तानी मुल्क छॾण ते मजबूर थी आहे। छो जो असांजी हालात इहे थी विया आहिनि त असां वकील, हाई कोर्ट जा वकील, लोअर कोर्ट जा वकील जेके माण्हुनि खे इंसाफ़ ॾियण जा वाइदा कंदा आहिनि उहे पाण अॼु रोडनि ते अची विया आहिनि। असांखे इंसाफ़ खपे। उहे उते जियो फेंसिंग वग़ैरह थी ऐं उनखां पोइ कॉल ट्रेसिंग थी ऐं कुझु माण्हू जेके पाड़ी वारा पंहिंजो पेरा वग़ैरह खया विया, उनखां पोइ वञी करे उहे अरेस्ट पंहिंजो उन्हनि जा नाला नॉमिनेट कया विया, लेकिन स्टिल अरेस्ट कोन थिया आहिनि। अॼु जेको प्रोटेस्ट आहे उनजो मेन मक़सदु इहो आहे त सदाम लाशारी जेको लॉ जो स्टूडेंट हुयो उनखे शहीद कयो वियो, उनजा कातिल गिरफ़्तार कया वञनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे 3 मां हिकिड़ो बि गिरफ़्तार कोन थी करे सघे पुलिस। ऐं जेकॾहिं कोई ग़रीब कुझु बि करे थो वञे त उनजे घर ते पूरी पंहिंजो सखर शहर जी पुलिस अची करे बीह रहे थी ऐं होॾे कचे में लहण खां ॾिजनि था। जेकॾहिं अॼु इहे माण्हू गिरफ़्तार कोन थिया त असांजो दाइरो अञा वधंदो। पंहिंजो असां कराची जा रोड्स बंदि कंदासीं ऐं असां पंहिंजो जेके बि इक़दामात हूंदा उहे कंदासीं। ला कानूनी ज़रूरत आहे। इदारा पंहिंजो कमु न करे रहिया आहिनि। एतिरा ॾींहं थी विया आहिनि असांजो नौजवान क़तल थी वियो, उनजे वारसनि खे अञा ताईं इंसाफ़ न मिली सघियो आहे। हिकिड़ी अकड़-परवरी आहे। असां छा चऊं गवर्नमेंट जे इदारनि खे? सियासी लापरवाही, नाअहली जी इंतिहा आहे जो माण्हू जो क़तल थी वञे थो, सभ खां वॾो हिकिड़ो सानो थिए थो, हादसो थिए थो, लेकिन कातिल गिरफ़्तार नथा थियनि। उनजे लाइ पाण खे वञी पंहिंजे जाइज़ हक़ जे लाइ प्रेस क्लबनि ते, शहरनि ते, रोडनि रस्तनि ते एहतजाज करणा पवंदा, जेको बुनियादी हक़ आहे उन्हनि जो। असां कंसर्न अथॉरिटीज़ खां डिमांड था कयूं त हुनजा कातिल गिरफ़्तार कया वञनि ऐं हुनजा जेके वारिस आहिनि उन्हनि खे इंसाफ़ ॾिनो वञे। कैमरामैन हैदर अली कमरानी सां गॾु हिरा टालपुर, WTN कराची।